दोस्तों कॉन्फ्लिक्ट या तकरार तरक़ी जी राह में तमामु वॾी रुकावट आहे। जेकॾहिं को अहिड़ो माण्हू जेको तव्हांखे चिड़ ॾियारींदड़ छसी या वाइड़ी ॻाल्हि करे त उन सां विढ़णु बजाए उनखे चओ हा यार सही थो चए, ऐं उन खां पोइ जेकॾहिं हू गारंटी ते बि लही अचे तॾहिं बि उन सां विढ़णु बजाए उनखे चओ हा यार ॻाल्हि सही आहे। जेकॾहिं हू तव्हांजी पार्टी जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए त तुंहिंजी पार्टी अहिड़ी आहे त हा यार बिल्कुलु सही थो चए। वरी चए या तुंहिंजो लीडर बि वॾो अहिड़ो आहे फलाणो, त उनखे चओ हा सही ॻाल्हि आहे। छो जो इहे सुधरियल मुल्क जेके जिन में असां रहूं था इन्हनि में त बाक़ाइदा कॉन्फ्लिक्ट रेज़ोल्यूशन जूं हाउ टू मैनेज द कॉन्फ्लिक्ट इन ते सब्जेक्ट्स पढ़ाइबा आहिनि। ऐं तव्हां नोट कयो त अहिड़ा नेगेटिव माण्हू, अहिड़ा मनफ़ी तबियत जा माण्हू तव्हांखे अहिड़ी का ॻाल्हि करे विझंदा आहिनि जेके तव्हां एॾो सीरियस वठी वठंदा आहियो जो उहो तव्हांजी तबियत ते बि असरअंदाज़ थींदो आहे। तव्हांजी तबियत में जेको मुस्बतपनो आहे उनखे जेको आहे सो हू मनफ़ियत ॾांहुं वठी वेंदो आहे। सो इन जे करे अहिड़नि लूसी माण्हुनि खे इग्नोर कयो ऐं पंहिंजी मंज़िल लाइ रवाना वारो हो। दिस इज़ आफ्ताब रहमून साइनिंग आउट फ्रॉम ॻाल्ह कैनेडा, जिते जो ख़ुशि जवाबात जो सिलसिला साथ सलामत सी वॾो डपड़ खणा आउट।